जंहिंजे सदके में कायनात बणी, जेको रब जो नूर खुली, ओ जंहिंजी जले कुर्बान अंदर आयत तदगीर जी खुली। अफ़सोस रसूल खपोर उम्मत वही शान जो भुली। ओ ये को नरलियो जिया दुनिया ते औलाद रसूल जिरुली। घड़ी कुरान मथे ते ॿुधायो मुफ़ी, नबी जी आल ते एॾो सितम करायो कंहिं। घड़ी कुरान मथे ते ॿुधायो मुफ़ी, नबी जी आल ते एॾो सितम करायो कंहिं। रसूल जिन तूं कयूं पार तूं ज़माने खे, उन्हनि खे बाद नबी सूर ॾेई सतायो कंहिं। घड़ी कुरान मथे ते ॿुधायो मुफ़ी, नबी जी आल ते एॾो सितम करायो कंहिं। घड़ी कुरान मथे ते ॿुधायो मुफ़ी, नबी जी आल ते एॾो सितम करायो कंहिं। सकीफ़ो बाद नबी कहवनी बनायो हो, जनाज़ो कंहिं को छॾियो तख़्त कंहिं तगायो हो। रसूल पाक जी तहरीर कंहिं कई पुरज़ा, हदीस कूड़ी पढ़ी बागो कंहिं फबायो हो। जिते रसूल पढ़े इन्नमा युरीदुल्लाह, उहो बतूल जो दर बाग़ ॾेई जलायो कंहिं। घड़ी कुरान मथे ते ॿुधायो मुफ़ी, नबी जी आल ते एॾो सितम करायो कंहिं। घड़ी कुरान मथे ते ॿुधायो मुफ़ी, नबी जी आल ते एॾो सितम करायो कंहिं। खुदा जे दीन में ॾसी मर्ज़ियूं हलायूं कंहिं। हथूं छराजूं टपी माइटूं मल्हायूं कंहिं। अलीअ ते बरसर मिंबर कराए सभु सितम, यहूदियत जूं कुझूं तुहमतूं हणायूं कंहिं। नबीअ जो नफ्स वली जंग कंहिं कई उन सां, क़त्ल कंदड़ त चिटो आ क़त्ल करायो कंहिं। घड़ी कुरान मथे ते ॿुधायो मुफ़ी, नबी जी आल ते एॾो सितम करायो कंहिं। घड़ी कुरान मथे ते ॿुधायो मुफ़ी, नबी जी आल ते एॾो सितम करायो कंहिं। सुलह जी ॻाल्हि करे सुलह खे मिटायो कंहिं। हसन अमीर खे हर जाइ ते
हिरी किथे वही साज़िश ज़हर किथायो बतूल ज़ात जो टुकेड़ा जिगर करायो कहीं दफन रसूल जे पासे में कंहिं करणो न ॾिनो ऐं पहिरियों तीर जनाज़े मथां हलायो कहीं खणी क़ुरान मथे ते ॿुधायो मुफ़्ती नबीअ जी आल ते एॾो सितम करायो कंहिं खणी क़ुरान मथे ते ॿुधायो मुफ़्ती नबीअ जी आल ते एॾो सितम करायो कंहिं खुदा जो नूर मोहम्मद जो चैन छो निकितो बतूल पाक संदो नूरे ऐन छो निकितो छॾींदा सोलत नाहिन पखी बि आखेरा मदीनो पाक छॾे दस हुसैन छो निकितो पढ़ी क़ुरान बग़ावत जी कंहिं मड़ी फतवा क़त्ल हुसैन कराए जश्न मल्हायो कंहिं खणी क़ुरान मथे ते ॿुधायो मुफ़्ती नबीअ जी आल ते एॾो सितम करायो कंहिं खणी क़ुरान मथे ते ॿुधायो मुफ़्ती नबीअ जी आल ते एॾो सितम करायो कंहिं भुखिया ऐं प्यासा बचा मुस्तफ़ा जा कंहिं मारिया भॼाए घोड़ा जनाज़नि ते सीना कंहिं ठारिया रिदाऊं लाॻे रसूं कंहिं हथनि में पारायूं बणाए कैदी हुया कंहिं शरीफ़ा ज़ारिया नबीअ जूं न्याणियूं किथे किथे ग़लीज़ बाज़ारूं किथे हुजूम शराबिन जा उत घुरायो कंहिं खणी क़ुरान मथे ते ॿुधायो मुफ़्ती नबीअ जी आल ते एॾो सितम करायो कंहिं खणी क़ुरान मथे ते ॿुधायो मुफ़्ती नबीअ जी आल ते एॾो सितम करायो कंहिं सवाल तो खां मदहोश जे कया जवाब कलमा पढ़ी पोइ ॿुधाई तूं चाहिनि रंजायो आल मुहम्मद खे जिन रसूल खां पोइ सेसार कल में पढ़ण वारा गाया के ॿिया शर्म त धार अञा मूंखे थो चवी काफ़िर बदर जे बदेले में ही हर सितम गणायो कंहिं खणी क़ुरान मथे ते ॿुधायो मुफ़्ती नबीअ जी आल ते एॾो सितम करायो कंहिं खणी क़ुरान मथे ते ॿुधायो मुफ़्ती नबीअ जी आल ते एॾो सितम करायो कंहिं रसूल जिन जूं कयूं पार तूं ज़माने खे उन
उन्हनि खे बाद नबी सूर ॾेई सतायो कंहिं। खणी क़ुरान मथे ते ॿुधायो मुफ़्ती, नबीअ जी आल ते एॾो सितम करायो कंहिं। खणी क़ुरान मथे ते ॿुधायो मुफ़्ती, नबीअ जी आल ते एॾो सितम करायो कंहिं।